सांगड़ नेशनल बैंक जे वाइस प्रेसिडेंट इक़बाल उमराणी पंहिंजे पुटु आमिर उमराणी सां गॾु प्रेस क्लब सांगड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु इंजीनियर यासिर इक़बाल उमराणी सरकारी मुलाज़िम हो। संदसि 26 जून ते थियल बल्दियाती चूंडनि दौरान पोलिंग स्टेशन नंबर 57 गर्ल्स हाई स्कूल सरहारी ते ड्यूटी करे रहियो हो, जिते इलेक्शन अमले लाइ के बि सहूलियतूं मुयसर न हुयूं। सख़्त गर्मी में इलेक्शन ड्यूटी दौरान पोलिंग स्टेशन ते बेहोश थी वियो, जंहिंखे इलाइक़े जे माण्हुनि कुल्हे ते खणी घर छॾे विया, जंहिंखे असां बेहोशी जी हालत में हैदराबाद खणी वियासीं, जिते फ़ौत थी वियो। असांखे शिकायत इहा आहे त इलेक्शन कमीशन इलेक्शन कराए थी, अरबे रुपया ख़र्च करे थी, पर इलेक्शन अमले खे लावारिस छॾियो थो वञे। का एम्बुलेंस नाहे, को डॉक्टर नाहे। असांजो मुतालबो आहे त मुंहिंजे पुट जी मौत जी अदालती जांच कराई वञे। जेके ज़िम्मेवार ऑफिसर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। यासिर इक़बाल उमराणी जेको बेसिकली इंजीनियर हुयो ऐं गवर्नमेंट में जॉब हुयसि, बायोमेट्रिक असिस्टेंट हुयो सांगड़ डिस्ट्रिक्ट में। उन जी ड्यूटी जुमे वारे ॾींहुं लॻाई वई, जॾहिं त अॻु में कान लॻी हुई, ऐं उन खां पोइ हुनखे दोस्तनि ॿुधायो तुंहिंजी ड्यूटी लॻी आहे। हू छंछरु ॾींहुं आयो, पंहिंजी टीम सां गॾिजी इलेक्शन जो सामान खणी सराड़ी पहुतो। आचरे ॾींहुं हुन पंहिंजी ड्यूटी ते हुयो। गर्मी बि ॾाढी हुई ऐं उन गर्मी मंझि ॿूसट पखो बि न पिए हलियो सही नमूने में। पोइ हुननि पेडिस्टल फैन आंदो उते, जेको उस्ताद हुया उन्हनि सॼे अमले लाइ, ऐं रश बि तमामु घणी हुई। बिजली जी बि खबूट हली पई, जंहिंमें हुन वीचारे बुख़ार बि तमामु घणो हुयो, हीट स्ट्रोक थियुसि, ऐं पोइ हू बेहोश थी पियो। ऐं उनखे जेके उतां जा गवर्नमेंट इंतज़ामिया का बि नज़र कान आई जेका हुनखे खणी कंहिं अस्पताल पहुचाया, का एम्बुलेंस, को डॉक्टर वग़ैरह। जॾहिं त जंहिं एरिया में यासिर बाबा नौकिरी कई पे ड्यूटी पे कयूं, उते तक़रीबन 12 खनि पोलिंग स्टेशन हुई। गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल, गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल, ऐं उहे तमामु वॾा 2 स्कूल आहिनि, ऐं ॿिन्ही उन में तक़रीबन इहे हलियूं पे पोलिंग बूथ्स हुयूं। ऐं को गवर्नमेंट जो रिलीफ हुनखे कोन मिलियो। हुनखे हिकिड़ा इरिलीवेंट शहर जा माण्हू जेके असांजा हमदर्द ऐं साथी हुआ, ॻोठ जा हुआ, उन्हनि खणी वञी कुल्हनि ते खणी घर वञी पहुचायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।